फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। दिल जी सख्ती कीअं दूर कजे। उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां हिकु ख़ातून दिल जी सख्ती जी शिकायत कई त पाण रज़ियल्लाहु ताला अन्हा इरशाद फरमायो, मौत खे कसरत सां यादि कंदी कर तुंहिंजी दिलि नरम थी वेंदी। जॾहिं उन औरत ईअं कयो त उन जी दिलि नरम थी वई, पोइ उन उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो शुक्रियो अदा कयो। दिल जी पैदाइश जो मक़सदु। इमाम शरफ़ुद्दीन हुसैन बिन मोहम्मद तीबी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, दिल खे पैदा करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त उहा सिर्फ़ु अल्लाह पाक जे लाइ आजिज़ी करे त जीअं उन जे करे सीनो कुशादो थिए ऐं दिलि नूर विधो वञण जे क़ाबिल थिए। जॾहिं दिलि में आजिज़ी न हूंदी त उहा सख़्तु चवराईंदी ऐं सख़्तु दिली खां पनाह घुरणु ज़रूरी आहे। अल्लाह करीम सिपारे 23 सूरह ज़ुमर आयत नंबर 22 में इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल ईमान, पोइ वेल आहे उन्हनि जे वास्ते जिन जूं दिलियूं ख़ुदा जी याद जी तरफ़ खां सख़्तु थी वियूं आहिनि। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, आजिज़ दिल आबाद ज़मीन जी आहे जंहिंमें पैदावार घणी थींदी आहे ऐं सख़्तु दिल उन पथरीले इलाइक़े वांगुरु आहे जंहिंमें छटियल ॿिज ज़ाया थी वेंदो आहे। अल्लाह तबारक व ताला खां